बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊँ आहियां उस्ताद अब्दुल गफ़ार। तव्हां ॾिसी रहिया मुंहिंजो यूट्यूब चैनल। दोस्तों, एक नए वीडियो सां गॾु तव्हांजी ख़िदमत में। दोस्तों, अॼु सबक़ 17 दर्जे 3 मां, जंहिंजो उनवान आहे अचो अव्हां जी दिलि विंदरायां। नज़म आहे, पहिरें इन जूं लफ़्ज़ मानाऊं सम्झाणियूं ऐं सवाल जवाब, उन खां बाद में ॿियूं जेके एक्सरसाइज़ूं आहिनि उन्हनि खे हल कंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे, जेकॾहिं चैनल ते नवां आहियो, चैनल के सब्सक्राइब, वीडियो के लाइक शेयर ऐं पंहिंजे क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा। हलूं था सबक़ जे लफ़्ज़ माना सम्झाणनि ऐं सवाल जवाबनि जे तरफ़। जी दोस्तों, हाणे लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं। लफ़्ज़ विंदरायां माना रिझायां। लफ़्ज़ रब सॻोरो माना अल्लाह ताला। लफ़्ज़ चाह माना शौक़। लफ़्ज़ अॼोकी माना अॼ जी। लफ़्ज़ माग माना जाइ या हंधि। लफ़्ज़ ॿोल माना ॻाल्हियूं। लफ़्ज़ साणी माना मददगार। लफ़्ज़ किल्क माना कलम। लफ़्ज़ गॾिजाणी माना मुलाक़ात। जी दोस्तों, हाणे नज़म जूं सम्झाणियूं लिखंदासीं। नज़म: अचो अव्हां जी दिलि विंदरायां, ॿाराणा के ॿोल ॿुधायां। सम्झाणी: हिन शेर में शाइर अदल सूमरो ॿारनि खे मुख़ातिब थी चवे थो त अचो त ॿारो अव्हां खे सुठा सुठा ॿोल ॿुधाए अव्हां जी दिलि विंदरायां। नज़म: छाजो राजा छाजी राणी, रब सॻोरो सभ जो साणी। सम्झाणी: हिन शेर में शाइर चवे थो त छाजो राजा ऐं छाजी राणी, सभ खां वॾो बादशाह अल्लाह साईं आहे, जेको सभिनी जो मददगार आहे। नज़म: मोर पखीअ जो मिठिड़ो नालो, इल्म सां हर हंधि आहे उजालो। सम्झाणी: हिन शेर में शाइर चवे थो त मोर पखीअ जो नालो मिठिड़ो आहे ऐं जग में हर हंधि इल्म सां ई रोशनी ऐं उजालो आहे। नज़म: मकतब आहे माग असांजो, महिनत सां ई भाग असांजो। सम्झाणी: हिन शेर में शाइर चवे थो त मकतब यानी स्कूल असांजी जॻह आहे ऐं असांजा भाग महिनत करण सां ई खुलंदा। नज़म: संग सुनहरा साओ गाह, लिखण पढ़ण सां रखिजे चाह। सम्झाणी: हिन शेर में शाइर चवे थो त संग सुनहरी रंग जा आहिनि ऐं गाह साओ आहे ऐं पढ़ण लिखण सां हमेशह प्यार रखंदा करियो। नज़म: किल्क नई पर पटी पुराणी, अॼोकी पूरी थी गॾिजाणी। सम्झाणी: हिन शेर में शाइर चवे थो त किल्क नई आहे ऐं पटी साॻी पुराणी आहे ऐं अहिड़ीअ तरह ही आखाणी बि पूरी थी। जी दोस्तों, हाणे मश्क हल कंदासीं। मश्क: अलिफ़ हेठि ॾिनल सवालनि जा जवाब ॾियो। नंबर पहिरियों सवाल: हिन निज़म मां अव्हां खे कहिड़ो बंदु पसंदि आहे? जवाब: हिन निज़म मां असांखे हेठियूं शेर पसंदि आहे। छाजो राजा छाजी राणी, रब सॻोरो सभ जो साणी। नंबर ॿियो सवाल: अव्हां खे इहो बंदु छो थो वणे? जवाब: असांखे इहो शेर इन करे वणे थो जो इन में अल्लाह ताला जी तारीफ़ थियल आहे। नंबर टियों सवाल: हिन निज़म में शाइर कहिड़ियुनि कहिड़ियुनि शयुनि जो
ज़िक्र कयो आहे। जवाब, हिन नज़म में शाइर संगन, गाह, किलक ऐं पटीअ जो ज़िक्र कयो आहे। बे, हेठि ॾिनल लफ़्ज़नि जी माना ॿुधायो। लफ़्ज़ आहिनि सॻोरो, साणी, ॿोल, गॾिजाणी, किलक, चाह। जी दोस्तों, हाणे लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं। लफ़्ज़ सॻोरो माना भलारो, लफ़्ज़ साणी माना मददगार, लफ़्ज़ ॿोल माना ॻाल्हियूं, लफ़्ज़ गॾिजाणी माना मुलाक़ात, लफ़्ज़ किलक माना कलम, लफ़्ज़ चाह माना शौक़। दाल, शाइर निज़म में ॿारनि खे जेकी नसीहतूं कयूं आहिनि उहे पंहिंजे लफ़्ज़नि में लिखी ॾेखारियो। जवाब, हिन नज़म में शाइर रुॻो अल्लाह ताला खां ॾिजण ऐं लिखण पढ़ण जूं नसीहतूं कयूं आहिनि। हेठि ॾिनल लफ़्ज़नि जा हम आवाज़ लफ़्ज़ ॿुधायो ऐं लिखो। जी दोस्तों, ही लफ़्ज़ आहिनि, इन्हनि जा हम आवाज़ लिखंदासीं। लफ़्ज़ विंदरायां, हम आवाज़ लफ़्ज़ ॿुधायां। लफ़्ज़ राणी, हम आवाज़ लफ़्ज़ साणी। लफ़्ज़ गाह, हम आवाज़ लफ़्ज़ चाह। लफ़्ज़ पुराणी, हम आवाज़ लफ़्ज़ गॾिजाणी। वाव, हेठि ॾिनल बंद जी सम्झाणी लिखो। बंद आहे संग सुनहरा, साओ गाह, लिखण पढ़ण सां रखिजे चाह। जी दोस्तों, हाणे बंद जी सम्झाणी लिखंदासीं। हिन शेर में शाइर चवे थो त संग सुनहरी रंग जा आहिनि ऐं गाह साओ आहे ऐं पढ़ण लिखण सां हमेशह प्यार रखंदा करियो।